नासिन अवां खे अॻु नासी वफ़ाक़ी वज़ीर शाहजहां मरीज़ चयो आहे त इमरान कुर्सीअ ते वेहण लाइ कुझु बि करण लाइ तयारु आहे। मुल्क खून रेसी कराए सघे थो। शाहजहां मरीज़ चयो त इमरान ख़ान मार्शल लॉ वारे बयान खे पीपल्स पार्टी रद्द करे थी। इमरान इक़्तिदार में अची हेलीकॉप्टर ते सफ़र खां सवाइ कुझु बि न कयो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त पंजाब में फराह गोगी खे बीहारियो वियो। अवां खे आगाह कयूं पिया। वफ़ाक़ी वज़ीर शाहजहां मरीज़ जो चवणु आहे त इमरान ख़ान कुर्सीअ ते वेहण लाइ कुझु बि करण लाइ तयारु आहे। मुल्क खून रेसी कराए सघे थो। पीपी इमरान ख़ान जे मार्शल लॉ वारे बयान खे रद्द करे थी। बिल्कुल नाज़रीन, ख़बर वफ़ाक़ी वज़ीर शाहजहां मरीज़ चयो त इमरान ख़ान कुर्सी ते वेहण लाइ कुझु बि करण लाइ तयारु आहे। मुल्क में खून रेज़ी कराए सघे थो। शाहजहां मरीज़ चयो त पीपी इमरान ख़ान जे मार्शल लॉ वारे बयान खे रद्द करे थी। शाहजहां मरीज़ जो चवणु हो त इमरान इक़्तिदार में अची हेलीकॉप्टर ते सफ़र खां सवाइ कुझु बि न कयो। वफ़ाक़ी वज़ीर शाहजहां मरीज़ मूजिबि पंजाब में फराह गोगी खे विहारियो वियो। वफ़ाक़ी वज़ीर शाहजहां मरीज़ चयो त इमरान ख़ान कुर्सी ते वेहण लाइ कुझु बि करण लाइ तयारु आहे। मुल्क में खून रेज़ी कराए सघे थो। ख़बर आवाज़ शेयर कई पिया। वफ़ाक़ी वज़ीर शाहजहां मरीज़ चयो आहे त इमरान ख़ान कुर्सीअ ते वेहण लाइ कुझु बि करण लाइ तयारु आहे। मुल्क खून रेसी कराए सघे थो। पीपी इमरान ख़ान जे मार्शल लॉ वारे बयान खे रद्द करे थी। इमरान ख़ान इक़्तिदार में अची हेलीकॉप्टर ते सफ़र खां सवाइ कुझु बि न कयो। वफ़ाक़ी वज़ीर चयो त पंजाब में फराह गोगी खे बीहारियो वियो।